नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल में खबर ॾींदा हलूं त ठुल लॻ थाणे बी सेक्शन जे हद ॻोठ खान मोहम्मद ढोल में ज़मीन जी मालिकी तां हिकी घर जे घर भातियुनि में झेड़ो थी पियो। बेर MP मोहम्मद इब्राहिम पंहिंजे भाइरनि नज़ीर ऐं वज़ीर अहमद ढोल सां मिली पंहिंजी सॻी धीउ आलमा ख़ातून खे ज़िंदा ज़मीन में दफ़न करण जी कोशिश कई। छोकिरी जी माउ खे ख़बर पवंदे ई छोकिरी खे ज़मीन मां कढाए उन खे ॻणती जोगी हालत में सिविल अस्पताल ठुल मुंतक़िल कयो वियो। ॿिए तरफ़ घर भातियुनि जो चवणु आहे त थाणे बी सेक्शन पुलिस के बरवक़्त इतला कयो, लेकिन अञा ताईं पुलिस तरफां का बि कार्रवाई अमल में न आंदी वई। हिननि जो वधीक चवण त बास जे चवण ते पुलिस गुल हसन खे खंबी गुम करे छॾियो आहे। मेरा पुट फजल चवा गया है, हुन मेरा पुट लापता किता से मेरा पुट घी बजे मारनी पड़े थे। 1.5 लाख बिदा कारी मेरा इब्राहिम वो 1.5 लाख दे कारी को कारी मेरा यो करवाया फिराद दिवा मेरा पुट गले किला चवाया से मेरा घर पटाया से मेरी छोकरी पड़ा से मेरा टप्पड़ सोनो आज लोढ़े नहीं लुढ़के पंडित से होना भी मेरा इंसाफ करो। मैं इंसाफ दी करूं तो मेरा इंसाफ करो, मैं इंसाफ दी करूं, मेरा हक करो, मैं मेरा बेना को मेना। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।